بسم الله الرحمن الرحيم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله رب العالمين الصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين وأهل بيت الطيبين الطاهرين المعصومين अम्मा बाद बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मोहतरम नाज़रीन अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। मोहतरम नाज़रीन, पंहिंजी गुफ़्तगू खे अॻिते वधाईंदे फ़िक़े जे बारे में नओं दर्स खणी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। मोहतरम नाज़रीन, पंहिंजी जेका गुफ़्तगू आहे तक़लीद जे मसइलनि जे बारे में हली रही आहे। अगरि इंसान खे इजमालन मालूम हुजे जेके रोज़ाना मसाइल पेश अचनि था उन्हनि में मुज्तहिदीन जूं फ़तवाऊं मुख़्तलिफ़ आहिनि, त इंसान जे लाइ ज़रूरी आहे त अहिड़े मुज्तहिद जी तक़लीद करे जेको आलम हुजे। आलम यानी हू पंहिंजे ज़माने में ॿियनि मुज्तहिदनि खां वधीक हुक्म शरीअ खे अक्स करण जी सलाहियत रखंदो हुजे। मुज्तहिद आलम खे सुञाणण जा टे तरीक़ा आहिनि। पहिरियों, हिकु शख़्स ख़ुदि साहिब इल्मु हुजे, ज़ाती तौर ते यकीन हुजे ऐं मुज्तहिद आलम खे सुञाणण जी सलाहियत रखंदो हुजे त उन सां जेका आहे आलिमियत साबित थी वञे। ऐं ॿी सूरत जेका ॿ शख़्स जेके आलिम ऐं आदिल हुजनि ऐं सुञाणण जो मलको रखंदा हुजनि, कंहिं मुज्तहिद या आलिम जी तस्दीक़ कनि इन शर्त सां त ॿिया ॿ आदिल ऐं आलिम इन जी तरदीद न कनि। यानी ॿ आदिल आलिम ईअं न चवनि त हीअ मूंसां मुज्तहिद आहे आलिम कोन्हे, या मुज्तहिद ऐं आलिम कोन्हे, बल्कि अहिड़ा ॿिया ॿ शख़्स आदिल ऐं आलिम इन जी तरदीद न कनि। ऐं ज़ाहिर कंहिं हिकु मुज्तहिद या आलम जो हुजणु हिकु क़ाबिल एतमाद शख़्स जे कौल सां साबित थी थो वञे। ऐं टी जेके कुझु अहल इल्म ऐं अहल ख़िबरा जेके मुज्तहिद ऐं आलम खे सुञाणण जी सलाहियत रखंदा हुजनि, कंहिं मुज्तहिद आलम जी तस्दीक़ कनि ऐं इन जी तस्दीक़ सां इंसान मुतमइन थी वञे त हीअ आलमियत साबित थी वञे। हाणे मोहतरम नाज़रीन, ॾिसो टे सूरतूं में कुझु टे सूरतूं कोई हिक ॿिए खां मुख़्तलिफ़ आहिनि। पहिरीं जेका आहे इंसान खे यकीन जी मंज़िल हुई, यानी इंसान खे यकीन थी वञे। ऐं ॿी जेका सूरत हुई उन में ॿ आदिल आलिम उन जी तस्दीक़ कनि, अगरि जे इंसान खे यकीन न बि थिए त बि जेका उन जी ॻाल्हि ते एतमाद करिणो आहे। ऐं टी जेका सूरत अहल इल्म ऐं अहल ख़िबरा जेके तस्दीक़ कनि त उन ते जेका इंसान इत्मिनान पैदा थी वञे त इंसान जेका आलिमियत साबित थी वञे। ऐं हिकु ॿियो मसइलो आहे त इब्तिदाअन इंसान कंहिं मैयत जी तक़लीद नथो करे सघे। जॾहिं इंसान को बालिग थिए थो या कंहिं मुज्तहिद जी तक़लीद करणु शुरू करे थो त इब्तिदाअन मैयत जी तक़लीद नथो करे सघे। यानी इब्तिदाअन ज़रूरियत उन मुज्तहिद जी तक़लीद करे जेको ज़िंदा हुजे। अगरि कोई शख़्स कंहिं मुज्तहिद जी तक़लीद में हुयो, अगरि इतफ़ाक़ उहो अगरि हू हिन दुनिया में हलियो वञे, अगरि फ़ौत थी वञे त आया उन जी तक़लीद रहणु वाजिबु आहे या कोन्हे। अगरि जेका अगरि जे उहो जेको दुनिया मां हलियो वियो आहे, अगरि उहो आलम आहे जेको ज़िंदा मुज्तहिद खां त उन ते तक़लीद रहणु वाजिबु आहे। ऐं अगरि उन जे फ़ौत थियण खां बाद में बाद अहिड़ा मसाइला उन जे फ़ौत थियण खां बाद में मसाइल पेश अचनि था या हुन जुस्तजू खे उनजी फ़तवा न मिले, उन्हनि मसइलनि में पोइ ज़िंदा मुज्तहिद जी तरफ़ हू रुजू करे सघे थो। अगरि इन जेको दुनिया मां हलियो वियो उन खां अगरि ज़िंदा मुज्तहिद आलम आहे त पोइ उन जी तरफ़ रुजू करणु वाजिबु आहे। अॼु जी गुफ़्तगू पंहिंजे पुॼाइण ते पोइ इंशाअल्लाह वरी तव्हांजी ख़िदमत हाज़िर थींदासीं। वस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।